नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवां ते शेयर कयूं पिया त बडाणी वेझो ॻोठ फतेह मोहम्मद मज़ारी में जखरणी ऐं मज़ारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां जहिड़ो थी पियो। लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण करे ॿिन्हिनि धुरियुनि जा 10 माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां तफ़सील ॾेई रहियो आहे बडाणी मां सदरुद्दीन भुट्टो। जी सदर आगाह कजो। जी जाम आशिक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बडाणी लॻ मियाणी थाणे जी हद ॻोठ फतेह मोहम्मद मज़ारी में जखराणी ऐं मज़ारी ज़ात जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां जहिड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण करे ॿिनि धुरियुनि जा 10 माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे वासनि खणाए बडाणी थाणे ते आंदो, जिते ज़ख़्मियुनि खे लेट ॾेई बख्शापुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में मुत्तू ख़ान मज़ारी, ॾितो ख़ान, मुद्दू ख़ान ऐं हज़ूर बख़्श मज़ारी शामिल आहिनि। जॾहिं त ॿी धुर जखराणी बिरादरी में उस्ताद इमदाद अली जखराणी, समंदर अली, अली हसन, बरकत अली, इख़लाक़ अहमद, मोहम्मद असलम ऐं ॿिया सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे वारसनि खणाए कशमोर थाणे ते आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद ज़ख़्मियुनि खे लेट ॾेई कशमोर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। जी वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ सदरुद्दीन भुट्टो।